सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। ठठे, झंपीर, कींझर, पठान कॉलोनी में तूफ़ान सबब घरनि जूं छितूं उॾामी वयूं, वण पाड़ा पटिजी विया आहिनि। दड़ो, नूरियाबाद समेत कोहिस्तान के मुख़्तलिफ़ माॻनि में भी गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी है। बिजली मवासिलात जो निज़ाम मुतासिर थियो आहे, जॾहिं त कराची में भी झुड़ाली मौसम में बरसात जो इम्कान ॿुधाए पियो वञे। ठटे जी सामुंडी पट्टी में बरसात ऐं तेज़ हवाउनि सबब सामुंडी पट्टी में कलम 144 लागू कयो वियो आहे। डीसी ठटो मुहाननि खे मच्छी जो शिकार करण लाइ समुंड में वञण खां रोके वरितो आहे। निगरानी करण जी हिदायत कई वई आहे। शिकार लाइ निकतल मुहाननि वापसि अची पंहिंजूं लांचूं समुंड किनारे ते बीहारे छॾियूं आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हां खे मौसम जे हवाले सां। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जारी आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जाखरो खां। जी रशीद, वधिक छा तफ़सील आहिनि मौसम जे हवाले सां? हाँ जी, छठे के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात ऐं हवाऊं शुरू थी वियूं आहिनि। छठे के कोस्तानी इलाइक़े जमपीर में पिणु मिट्टी जो तूफ़ान ऐं तेज़ हवाऊं आहिनि। कींझर, चिलिया, छतोचन, पठान कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में बरसात ऐं हवाउनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जॾहिं त ॻोठ आदम कींझर लॻ ॻोठ आदम बंबरो में हेल्थ हाउस स्कूल जी वाशरूमनि जूं छितूं पिणु उॾामी वयूं आहिनि। तेज़ तूफ़ान बरसात सबब वण ठीक है, अवां मेहरबानी रशीद अपडेट करण जे लाइ। नासिन अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु बरसात जारी आहे। ठटे, झंपीर, कींझर, चिलिया, छतोचंड, पठान कॉलोनी में तूफ़ान सबब घरनि जूं छितियूं उॾामी वियूं आहिनि, वण पाड़ा पड़जी विया आहिनि। दड़ो, नूरियाबाद समेत कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ माॻनि में भी गजगोड़ सां गॾु बरसात जो सिलसिलो जारी आहे। ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। ठठे, झंपीर, कींझर, पठान कॉलोनी में तूफ़ान सबब घरनि जूं छितियूं उॾामी वयूं आहिनि, वण पाड़ा पटिजी विया आहिनि। नूरियाबाद में सूरतहाल मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर असद पालारी खां। जी असद, इन हवाले सां अपडेट कजो, छा सूरतहाल आहे नूरियाबाद में? जी अव्हां खे ॿुधाईंदो रहां त नूरियाबाद समेत कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ माॻनि में गजगोड़ सां तेज़ बरसात जो वसकारो जारी थियो आहे। होॾां कोहिस्तान जा जेके मशहूर माॻ आहिनि, कारो जबल, वट वारो जबल, पंजल मकान, लोयास, सरी, कलो खुंवर ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ तूफ़ान सां गॾु गजगोड़ बैदि वसकारो थियो। मोटरवे जे ॿिन्ही पासनि खां बरसात जो तेज़ वसकारो जारी आहे। होॾां बरसात पवण खां पोइ गर्मी जो जेको ज़ोर आहे उहो टुटी पियो आहे। बरसात बैदि मौसम जेके ख़ुशगवार थी वई आहे। होॾां इलाइक़े जा जेके मारू माण्हू उन्हनि में सराही अची वई आहे। बरसात पवण सां मुवासिलात जेको निज़ाम आहे उहो ख़राब थियो आहे। जी ठीकु आहे, अवां जी वरी महिरबानी।